करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक ते दिल मुबारक ते नाज़िल थियल 30 सिपारा कुरान करीम जी जॾहिं असां महफ़िल में वियूं त दिल हाज़िर हुजे ऐं दिल जे अंदर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम लाज़िम हुजे। सुभान अल्लाह। जेकॾहिं को चवे त दुरूद पढ़ो त बि पढ़णु घुरिजे, पर इन माण्हूअ खे पंहिंजे दिल जे अंदर बि लगाव हुजे, अहिड़ी कशिश ऐं अहिड़ी मोहब्बत रसूलुल्लाह जी ज़ात सां हुजे जो हुन जी ज़बान ऐं दिल इन ई महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ण सां जारी हुजे। इन दुरूद ऐं सलाम जूं बरकतूं इहे आहिनि जो इमामुल अंबिया महबूब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो त हाणे कब्रुनि मां मखलूक ॿाहिरि निकिरे ऐं हशर जे मैदान में सभु जमा थियो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त उन वक़्तु सभ खां पहिरियों रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त सभ खां पहिरियों मां मुहम्मद करीम जी पाक क़ब्र खोली वेंदी। सल्लल्लाहु फरमायो त मां उन पंहिंजी पाक क़ब्र मुबारक मां ॿाहिरि निकिरंदुसि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो मफ़हूम आहे, महबूब फरमायो त आसमान मां रोज़ानो सुबुह जो ऐं शाम जो 70,000 फरिश्ता आसमान मां सुबुह जो नाज़िल थींदा आहिनि, जेके अल्लाह खां इजाज़त वठी करे मदीना तैयबा में मां रसूलुल्लाह जी पाक मज़ार वटि नाज़िल थींदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं फरमायो उन्हनि जो कमु इहो हूंदा फरिश्तनि जो उहे आसमान मां जीअं नुज़ूल कंदा आहिनि मां रसूलुल्लाह ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदा ईंदा। सुभान अल्लाह। ऐं फरमायो मुंहिंजी पाक मज़ार जे इर्द गिर्द में 70,000 जे तादाद में फरिश्ता नाज़िल थींदा आहिनि सुबुह जो। उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त मां ते अची करे दुरूद और सलाम पढ़नि, पंहिंजा बरकत ख़ातिर पंहिंजा पर जेके आहिनि उहे मां रसूलुल्लाह जी क़ब्र मुबारक सां मसो कंदा आहिनि, लॻाईंदा आहिनि अची करे। शाम थींदी आहे, इन ई दुरूद और सलाम पढ़ंदे उहे फरिश्ता मदीना तैयबा मां मथे आसमान जे तरफ़ हलिया वेंदा आहिनि ऐं उतां वरी 70,000 जो ॿियो टोलो अल्लाह खां इजाज़त वठी करे मां रसूलुल्लाह जी बारगाह में हाज़िरी ॾींदो आहे। उन जो बि कमु इहो हूंदो आहे त दुरूद ऐं सलाम पढ़ंदा ईंदा आहिनि। जेतिरो टाइम मुंहिंजी मज़ार जे भरिसां रहंदा आहिनि उहे दुरूद और सलाम पढ़ंदा रहंदा आहिनि। वरी सुबुह थींदो उहे हलिया वेंदा, नओं टोलो 70,000 फरिश्तनि जो दुरूद और सलाम पढ़ंदे मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजी मज़ार ते नाज़िल थींदो आहे। उन्हनि जो कमु इहो आहे त सिर्फ़ु मुस्तफ़ा करीम जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़नि। मऊ फरमायो जॾहिं हशर जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त मां रसूलुल्लाह जी जॾहिं पाक मज़ार खोली वेंदी, मां महबूब जॾहिं उन मां ॿाहिरि निकिरंदुसि त मुंहिंजी मज़ार जे भरिसां जेके ॿ दोस्त मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक मुदफन आहिनि, दफन आहिनि, उन्हनि जूं बि मज़ारूं खोलियूं वेंदी, उहे बि मुंहिंजे कट निकिरी पवंदा ॿाहिरि। मुस्तफ़ा फरमायो त उहो 70,000 फरिश्तनि जो उहो टोलो जेको हिकु भेरो अचे थो वापसि वियो, वरी उनखे क़यामत ताईं ॿीहर मौक़ो न मिलंदो, वरी नवां फरिश्ता धरतीअ ते नाज़िल थींदा। मुस्तफ़ा फरमायो जंहिं ॾिहाड़े ते हशर जो ॾिहाड़ो क़ाइमु थींदो ऐं मुंहिंजी मज़ार मुबारक मां मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरंदुसि, उन वक़्तु बि उहो 70,000 फरिश्तनि जो टोलो मूंसां गॾु बीठो हूंदो। सुभान अल्लाह। ऐं फरमायो उहे मूं ते दुरूद और सलाम पढ़ंदा हलंदा, मां अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक ऐं पोइ जन्नतुल बकी वारा, पोइ ईअं मुंहिंजी उम्मत मूंसां कट हलंदी। मां रसूलुल्लाह 70,000 फरिश्तनि जे दुरूद और सलाम जे नज़राने सां गॾु हशर जे मैदान में अल्लाह जी बारगाह में अची हाज़िर थींदुसि। सुभान अल्लाह। जे जगह ते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी आहिनि, उते मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते को लम्हो ख़ाली न आहे जंहिं लम्हे में मुस्तफ़ा जे मथां दुरूद और सलाम न पढ़ियो वञे। सुभान अल्लाह। फरमाईंदा
मन सल्ला अलैहि वाहिदन सल्लल्लाहु ताला अलैहि अशरा जंहिं मुंहिंजे उम्मतीअ मुंहिंजे मथां हिकु भेरो दुरूद पढ़ियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह या ॿियो कहिड़ो बि दुरूद पढ़े मुस्तफा फरमायो तो मुंहिंजे मथां हिकु भेरो दुरूद पढ़े अल्लाह उन जे मथां 10 दफ़ा रहमत नाज़िल फरमाई जिते असां हिते पढ़ूं त बि अल्लाह जूं रहमतूं असांजे मथां नाज़िल थींदियूं ऐं जिते मुस्तफा पाण आरामी आहे उते 70,000 फरिश्ता दुरूद और सलाम पढ़ंदे नाज़िल थियनि था वरी वञनि था त ॿिया नाज़िल थियनि था जेतिरियूं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक मज़ार मुबारक जे मथां अल्लाह रहमतूं नाज़िल थो फरमाए उन रहमतुनि मां मुकम्मिल हिस्सो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे बि मिले थो हज़रत उमर फारूक खे बि मिले थो अल्लाह ताला तमामु असांजो इज्तिमा ही गजानी पांजी बारगाह में कबूल फरमाइयो ही कुरान करीम जी महफिल आ पर मुंहिंजो ख्याल इहो हो ऐं मां उहो ख्याल पंहिंजो पूरो बि कंदुसि जमायत जे आलो कुरान करीम जूं बरकतूं उहे जो अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर फरमायो आहे तो मूं ही कुरान ही किताब वैन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना जे कॾहिं अल्लाह ताला कुरान करीम जे मुखालिफन खे जेके रसूलुल्लाह जे दौर में इन कुरान अजमत वारे किताब ते एतिराज़ कंदा हुआ ऐं चवंदा हुआ ही त कंहिं इंसान पाण लिखियो आहे या रसूलुल्लाह कंहिंखां लिखरायो आहे ही अल्लाह जो कलाम नाहे ही ख़ुदा जो किताब नाहे ही इलाही कलाम नाहे इल्हामी किताब नाहे जॾहिं उन्हनि इहो एतिराज़ कयो अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे तरफ़ खां जवाबु ॾींदे फरमायो त वैन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना जेको किताब मां पंहिंजे ख़ासि बाने मुहम्मद करीम जे मथां नाज़िल कयो आहे जेकॾहिं तव्हांखे इन में को शक आहे त इहो मां अल्लाह जो किताब नाहे मां अल्लाह जो कलाम नाहे जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे शक आहे त इहो कंहिं इंसान जो कलाम आहे तो अल्लाह ताला उन जे लाइ फरमायो व इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही जेकॾहिं तव्हांखे शक आहे त ही कंहिं इंसान जो कलाम आहे त पोइ जेकॾहिं तव्हां इनखे इंसान जो कलाम था सम्झो त मां रब तव्हांखे इहो चवां थो त तव्हां इन क़ुरान जे मिसल का हिकिड़ी आयत मूंखे पंहिंजी ठाहे करे ॿुधायो तव्हां इन जे मिसल का आयत ठाहे आणियो जेकॾहिं इंसान जो कलाम आहे तव्हां बि इंसान आहियो जेकॾहिं इन जे मिसल इन जहिड़ी का हिकिड़ी आयत तव्हांखे आहे त उन जहिड़ी तव्हां अची करे मूंखे ॾेखारियो पर उन दौर जा माण्हू हिन दौर जा माण्हू बि कोशिश करे करे बीठा रसूलुल्लाह जे दौर में भी मुखालिफ काफर मुशरिक कोशिश करे बीठा त कुरान जे मिसल का हिकिड़ी आयत ई असां सूरत त वॾी आहे पर हिकिड़ी आयत असां इन जहिड़ी का ठाहे करे ॿुधायूं पर हू पंहिंजी कोशिश में नाकाम बणिजी विया छाजे करे अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर फरमायो नहन नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून असां ई कुरान खे नाज़िल कयो आहे ऐं असां ई इन कुरान जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं सुभान अल्लाह कॾहिं बि को रद्दो बदल नथो थिए ही कुरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दिल ते रफ्ता रफ्ता सूरतुनि जे हिसाब में आयतुनि जे हिसाब में मुख़्तलिफ़ वक़्तनि में कमो पेश 23 साल कुछ दिहाड़ा या महीननि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दिल ते नाज़िल थियो ऐं महबूब उहो सॼो क़ुरान पंहिंजी उम्मत खे बयान करे ॿुधायो सुभान अल्लाह क़ुरान करीम लिखियो वियो इन क़ुरान करीम खे पढ़ण वारनि जो शान छा आहे इन क़ुरान करीम जे आयतुनि ते सूरतुनि ते हुक्मनि ते अमल करण वारनि जो शान छा आहे इन क़ुरान करीम खे समझण वारनि जो शान छा आहे हिन ई रमज़ान जे ॾिहाड़े ते 21 रमज़ान ते उन अज़ीम ऐं बाबरकत हस्ती हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजहुल करीम जे शहादत जो ॾिहाड़ो आहे वो कुरान जो अहिड़ो त आलिम हुयो कुरान जो
अलीउल मुर्तज़ा अहिड़ो त हाफ़िज़ हुयो जो किताबनि वारे लिखियो आहे त सैयदना अलीउल मुर्तज़ा खे क़ुरान करीम अहिड़े तरीक़े सां यादि हूंदो हो जो पाण घोड़े जी जॾहिं सवारी कंदा हुआ त रकेब ते हिकिड़ो पेर रखी करे पाण क़ुरान शुरू कंदा हुया, जॾहिं लांग वराए करे घोड़े ते मुकमिल सवार थी करे पाण ॿियो पेर परां रखंदा हुया त उन वक़्तु हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा क़ुरान करीम जो मुकमिल ख़त्म पूरो करे छॾींदा हुआ। जो अलीउल मुर्तज़ा जो शान आहे, उन जो मक़ाम आहे, उन जी इज़त आहे। हिन 21 रमज़ान ते हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। मुंहिंजो ख़्याल इहो ई बणियो त अॼु हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा जेको क़ुरान खे सही माना में सम्झंदड़ हुयो, जेको क़ुरान जे हिक हिक हरफ ते अमल कंदड़ हुयो, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़ुरान मा अली व अली वल क़ुरान। महबूब फरमायो त क़ुरान अली सां गॾु आहे ऐं अली क़ुरान सां गॾु आहे। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़ुरान ऐं अली कदान में जुदा न थींदा। क़ुरान ऐं अली हौज़े कौसर ते जॾहिं मां मुस्तफ़ा कौसर जा प्याला पीआरींदुमि पंहिंजी उम्मत खे, इमामुल अंबिया फरमायो त उन वक़्तु क़ुरान ऐं अली गॾिजी मां रसूलुल्लाह जी बारगाह में हाज़िर थींदा। हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा पाण फरमाईंदा त अल्लाह ताला क़ुरान करीम जो सॼो इल्मु जेको आहे उहो अलहम्द सूरह फातिहा जे अंदरि रखियो आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाईंदा ऐं सॼे फातिहा जो जेको इल्मु आहे उहो अल्लाह ताला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में रखियो आहे। पाण फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो जेको सॼो इल्मु आहे उहो अल्लाह ताला ॿिए जे नुक़्ते में रखियो आहे। ऐं हज़रत अलीउल मुर्तज़ा पाण पंहिंजे तरफ़ इशारो कंदे फरमाईंदा हुआ त उहो जेको ॿिए जो नुक़्तो आहे उहो अलीउल मुर्तज़ा मां पाण आहियां। मुकम्मिल आलिम, अहिड़ो आलिम जंहिंखे जॾहिं बि हज़रत अलीउल मुर्तज़ा को फ़ैसिलो फरमायो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अता कयल उन क़ुरानी इल्म मां हज़रत अलीउल मुर्तज़ा हर फ़ैसिलो क़ुरान करीम जे हुक्मनि तहत फरमायो। चइनि टिनि यारनि जे वक़्त में हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी इन्हनि जे दौर में जेको फ़ैसिला कंदड़ हूंदो, काज़ीउल क़ज़ा हूंदो, जंहिंखे अॼु असां पंहिंजे मुल्क में इने खणी सम्झो त चीफ जस्टिस कोठींदा आहियूं, जेको वॾे में वॾो जज आहे, हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा खुलफाए राशिदीन जे दौर में सभिनी ख़लीफ़नि जे दौर में जेको चीफ जस्टिस हो, सभ खां वॾा फ़ैसिला कंदड़ हज़रत अलीउल मुर्तज़ा जी ॻाल्हि मुक़दस हुई। हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा सां असहाब सबोरा बेइंतिहा मोहब्बत कंदा हा ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हज़रत अलीउल मुर्तज़ा सां सिर्फ़ मोहब्बत न कंदा हा, पाण फरमाईंदा हा त जंहिं अलीअ सां मोहब्बत रखी उन मां रसूलुल्लाह सां मोहब्बत रखी। सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ लिखियो अथऊं त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु भेरो जमायत सां वेठा, पाण फरमायूं त अलीउल मुर्तज़ा खे अल्लाह ताला जे तरफ़ खां 3 अहिड़ियूं फज़ीलतूं अता थियल आहिनि जेकर हिक बि मां उमर फारूक खे हासिल हुजे हा, हिक बि पाण फरमाए जेकॾहिं हिक बि मां उमर फारूक खे हासिल हुजे हा उहा फज़ीलत, त मां उन फज़ीलत खे दुनिया में जेका बि शइ आहे उन खां वधीक सम्झां। मुंहिंजे लाइ उहा फज़ीलत वॾी आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जमायत पुछो साईं उहे कहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि? हज़रत अलीउल मुर्तज़ा खे जंहिंजे लाइ तव्हां रश्क था कयो त इहे मूंखे मिलनि हा त मुंहिंजे लाइ सॼी दुनिया खां वधीक अफ़ज़ल हुजनि हा। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो त अलीउल मुर्तज़ा जी पहिरीं फज़ीलत इहा आहे जेका उमर फारूक खे न मिली, उहा इहा आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ैबर फ़तह करण जो इरादो फरमायो ऐं ख़ैबर ते जॾहिं ॿियनि असहाबनि हमला कया, उहो किलो जॾहिं फ़तह न पियो थिए त हिकु राति इमामुल अंबिया सभु असहाब जे जमायत खे घुराए करे पाण फरमायूं ॿुधो, सुभाणे तव्हां मंझाई हिकिड़ो शख़्स हूंदो जंहिंजे हथ ते मां रसूल बिशारत थो ॾियां, ख़बर थो ॾियां त सुभाणे जी ख़बर थो ॾियां त सुभाणे ख़ैबर जो किलो उन जे हथ ते फ़तह थी वेंदो।
रसूलुल्लाह फरमायो सुभाणे मां वो झंडो उन शख्स जे हथ ते ॾींदुसि जेको न फ़क़त अल्लाह उन जे रसूल सां मुहबत थो रखे पर उन जो शान इहो आहे जो उन शख्स सां अल्लाह बि मुहबत थो रखे ऐं रसूल बि मुहबत थो रखे। हिकु ॻाल्हि इहा आहे त कंहिंसां मां मुहबत थो रखां, हिकु ॻाल्हि इहा आहे त कोई मूंसां मुहबत थो रखे। महबूब फरमाइनि अली त रसूल सां ऐं अल्लाह सां मुहबत रखे थो पर अल्लाह ऐं उन जो रसूल बि अलीअ सां मुहबत था रखनि। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने फरमायो उहा राति तमाम असहाबनि सां गॾिजी मां उमर बि जागंदे गुज़ारी ऐं दिलि में इहो ख़्यालु मूंखे ईंदो रहियो त सुभाणे थिए रसूलुल्लाह फरमायो आहे त सुभाणे ख़ैबर फतेह थी वेंदो। महबूब जी ॻाल्हि हक़ आहे बरहक़ आहे, सुभाणे किलो फतेह थींदो पर जेकर इहो किलो फतेह मां उमर जे हथ ते थिए सुभाणे रसूलुल्लाह झंडो मूंखे ॾियनि। इएं हर सहाबी जेको उते मौजूदु हो उनजी ख़्वाहिश हुई त सुभाणे इहो झंडो मूंखे मिले। जॾहिं सुबुह जो सहाबी जमा थिया अची रसूलुल्लाह झंडो हथ में खणी करे पाण पहिरियों सहाबिन खां सवाल पुछऊं ऐं अली किथे आहे? भॻवान फरमायो अली किथे आहे? साहबनि अर्ज़ु कयो साईं अखियुनि में सूर आहे हज़रत अली मुर्तज़ा खे पंहिंजे खीमे में आरामी पाण फरमायो हेॾे वठी अचे। हज़रत अली मुर्तज़ा रसूलुल्लाह जी बारगाह में आया। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो पाक लुआब पंहिंजे वात मुबारक मां पाणी कढी करे हज़रत अली मुर्तज़ा जे अखियुनि ते आयो। हज़रत अली मुर्तज़ा जे अखियुनि जो सूर ख़त्म थी वियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे हस्ती जॾहिं हज़रत अली मुर्तज़ा हज़रत अबू तालिब जे घर में जावा हा त पहिरियों हज़रत अली मुर्तज़ा खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वात मुबारक में पंहिंजो लुआब विधो वठी करे। हज़रत अली मुर्तज़ा जे ॼमण वक़्तु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लुआब विधो। इहो उहो लुआब जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े खूह खारे पाणीअ में महबूब पंहिंजो लुआब कढी विझो त उहो खूह जो सॼो खारो पाणी मिठो थी वियो। रसूलुल्लाह जंहिंजे लुआब में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब मुबारक में इहा बरकत हुजे जो खारो पाणी मिठो थी वञे उहो रसूल अली मुर्तज़ा जे वात में उहो लुआब विझे। तव्हां अंदाज़ो लॻायो त रसूलुल्लाह जे तरफ़ खां अली मुर्तज़ा खे केतिरो ख़ैर ऐं बरकत अता थिए। सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली मुर्तज़ा खे सॼो पाण अली मुर्तज़ा आया पंहिंजो लुआब कढी अखियुनि ते विधऊं अखियूं ठीक थी वयूं। मां फरमायो अली हे झंडो वठ ख़ैबर ते हमलो कर अॼु अल्लाह तुंहिंजे तवस्सुल सां ख़ैबर मुसलमाननि खे फतेह करे ॾींदो। सुभान अल्लाह। हज़रत करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम थी वियो। हज़रत अली मुर्तज़ा झंडो खणी करे ख़ैबर जे तरफ़ हलिया। ख़ैबर यहूदियुनि जो वॾो मज़बूत किलो हो। ख़ैबर उहो किलो सुभान अल्लाह ख़ैबर जे अंदर यहूदियुनि जा वॾा सिपह सालार ऐं फौजी शामिलूं ख़ैबर जे अंदर हुई जंहिंजे करे ख़ैबर केतिरनि ॾींहंनि खां फतेह न पियो थिए। हज़रत अली मुर्तज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह मां इन यहूदियुनि सां जंग त कयां पर जंग जो मक़सद छा हुजे कहिड़ी ॻाल्हि ते मां उन्हनि सां जंग कयां। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली मुर्तज़ा खे फरमायो अली सब खां पहिरियों ख़ैबर में बिही वञी करे तूं सब खां पहिरियों यहूदियुनि खे इस्लाम जी दावत ॾिजां त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह में शामिल थी वञो तव्हांखे अल्लाह ताला निजात अता फरमाईंदो। जेकॾहिं अली जेकॾहिं तुंहिंजे दावत ते इस्लाम जी दावत ते जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि यहूदियुनि मां फिरी करे इस्लाम दीन रहमत में शामिल थी वियो त अली इन जी बरकत जेका आहे उहा तोखे उन खां वधीक मिलंदी जो तूं अल्लाह जी राह में 100 उठ ख़ैरात करे। नारा तकबीर नारा रिसालत नारा ताकीद नारा हैदरी नारा हैदरी नारा पीर। हज़रत अली मुर्तज़ा जॾहिं उते विया
त ख़ैबर जे अंदर यहूदन जो सब खां वॾो पहलवान मौजूद हो जंहिंखे तारीख़ में तव्हां बि ॿुधो हूंदो त मरहब सॾियो वेंदो आहे। वॾो ताक़तवर हो। मरहब उहो माण्हू हो जेको अकेले सिर 1000 माण्हुनि सां पाण विढ़ी वेंदो हो, एतिरो ताक़तवर हो। ऐं सभु यहूदी हुन ते फ़ख्रु कंदा। हज़रत अली मुर्तज़ा जॾहिं ख़ैबर जे किले ते पहुता अची करे ऐं पाण सॾे करे उन्हनि खे फरमायूं त यहूदियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आहे त तव्हां इस्लाम जे अंदरि दाख़िल थियो, तव्हांजूं जानूं तव्हांजा माल सभु बख़्शा वेंदा। सुभान अल्लाह। उन्हनि न मञियो। मरहब ॿाहिरि निकिरी आयो ख़ैबर जे किले मां। मरहब हज़रत अली मुर्तज़ा खे ॾिसी करे मरहब चयो त मां उहो आहियां जंहिंखे सॼो ख़ैबर ऐं अरब सुञाणींदो आहे त मां मरहब आहियां। मां वॾो ताक़तवर आहियां, वॾो जली आहियां, वॾो पहलवान आहियां, मां वॾो जंगजू आहियां। हुन जॾहिं पंहिंजी इहा तारीफ़ करे बस कई, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हुन जे साम्हूं हो। हज़रत अली मुर्तज़ा हुन जी इहा बकवास ॿुधी करे हज़रत अली मुर्तज़ा हुनखे उन जे ई कलाम में जवाब ॾींदे फरमायो अन्नल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा। ए मरहब तूं पंहिंजी तारीफ़ थो करे त मां मरहब आहियां, मां हेॾो जंगजू आहियां, हेॾो पहलवान आहियां, पर ॿुध तुंहिंजे साम्हूं जेको बीठो आहे अन्नल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा, मां उहो आहियां जंहिंजो नालो उन जी माउ हैदर करार रखियो आहे। सुभान अल्लाह। मां हैदर आहियां। हैदर चइबो आहे उन शींहं खे जेको पंहिंजे शिकार खे चढ़ी करे फाड़े विझे। सुभान अल्लाह। सम्मतनी उम्मी हैदरा कलैस गाबातन करीहल मंजरा। हज़रत अली मुर्तज़ा फरमायो त मां जंग जे मैदान में कुफार ते, इस्लाम जे दुश्मननि ते, रसूलुल्लाह जे दुश्मननि ते एॾो सख़्तु हूंदो आहियां, एॾो काबिल हूंदो आहियां जो को काफ़र, को इनकारी जंग जे मैदान में मां अली मुर्तज़ा खे न ॾिसे त भलो आहे। सुभान अल्लाह। मरहब जॾहिं लथो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सभ खां पहिरियों उनखे मौक़ो ॾिनो त ए मरहब तूं जेकॾहिं ताक़तवर आहे त पहिरियों तूं हमिलो कर। उन हमिलो बि कयो। हज़रत अली मुर्तज़ा उन जो हमिलो बचाए करे पाण जॾहिं वापसीअ में हिकिड़ी तलवार हरायूं जेको मरहब पाण खे वॾो ताक़तवर ऐं पहलवान पियो सॾे, उहो अली मुर्तज़ा हैदर करार जे हिक तलवार सां चीर जी बतो ऐं उन जी जेका तलवार आई हज़रत अली मुर्तज़ा जी उहा उन जे मथे खां अंदरि घिरी उन जी ॼारीअ खे चीरे ॿ टुकर करे उन खे ज़मीन ते फिटी। सुभान अल्लाह। अली मुर्तज़ा जंहिंजे लाइ हज़रत उमर फारूक फरमायो त इहा पहिरीं फज़ीलत ही अली मुर्तज़ा खे जेको ख़ैबर जो किलो अली मुर्तज़ा जे हथ ते फतह थियो। जेकॾहिं इहा सआदत मां उमर खे मिले आहे, मुंहिंजे हथ ते ख़ैबर फतह थी आहे त मां पूरी दुनिया में जेके भी नेमतूं आहिनि उन खां अफ़ज़ल इन नेमत खे सम्झां। सुभान अल्लाह। अली मुर्तज़ा खे अल्लाह फज़ीलत अता फरमाई आहे। ॿी हज़रत अली मुर्तज़ा जी फज़ीलत हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने इहा बयान फरमाई त रसूलुल्लाह हज़रत अली मुर्तज़ा खे सॾे करे फरमायो अली तूं ऐं मां भाऊ फरमास तूं ऐं मां सिर्फ़ ॿिनि शख़्सनि खे सिर्फ़ उन हज़रत अली मुर्तज़ा खे पाण सां गॾे करे रसूलुल्लाह फरमायो अली तूं ऐं मां जंहिं बि हालत में हुजऊं, जंहिं बि हालत में हुजऊं, तो असां जंहिं बि हालत में हुजऊं मस्जिद में दाख़िल थी सघूं था। अल्लाह जे तरफ़ खां असांखे का बि मना कोन आहे। बेवज़ू माण्हू मस्जिद में न अचे, बहितर ईअं आहे, पर गुस्ल जी हालत में त क़तन बि न अचे। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली मुर्तज़ा खे फरमायो अली अल्लाह तो ऐं मूं त इहा माफ़ करे छॾियो आहे त तूं असां कंहिं बि हालत में हुजो मस्जिद में दाख़िल थी सघूं था। सुभान अल्लाह। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत। ए रसूलुल्लाह जा अहल बैत अल्लाह इरादो करे छॾियो आहे त तव्हांखे हर गंदगीअ खां पाक साफ़ करे छॾे। उन अहल बैत मां हुयो जंहिंखे रसूलुल्लाह फरमायो त तूं पाक हर सूरत में तूं मस्जिद में दाख़िल थी सघे थो। हज़रत उमर फारूक फरमाईंदा जेकॾहिं इहा फज़ीलत मूंखे मिले हा त मां पूरी दुनिया जूं जेके नेमतूं आहिनि उन्हनि खां वधीक सम्झां हा।
टी फजीलत हजरत अली मुर्तजा के जेका रसूलुल्लाह अल्लाह जे तरफ खां अता थी हजरत उमर फारूक फरमायो टी फजीलत इहा आहे जो रसूलुल्लाह पंहिंजी पाक न्याणी सैयदा तैयबा फातिमा सलामुल्लाह अलैहा जो निकाह अली मुर्तजा सां करणो। सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अल्लाह ताला हुकुम फरमायो त महबूब मां अर्श मुअल्ला ते पंहिंजे अर्श ते तुंहिंजी न्याणी फातिमा जो निकाह अली मुर्तजा सां करणु फरमाए छॾियो। सुभान अल्लाह। मूं ते निकाह पढ़ाए छॾियो आहे, हाणे धरतीअ ते तूं ऐलान करे पंहिंजी न्याणीअ जो निकाह अली मुर्तजा सां करणु फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मत जे लाइ रहबर आहिनि, रहनुमा आहिनि। महबूब जो हर फेर उम्मत जे लाइ आहे, महबूब जो हर कम उम्मत जी रहबरी थो करे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थी वियो त महबूब तव्हां पंहिंजी न्याणीअ जो निकाह अली मुर्तजा सां पढ़ायो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो? ये ॻाल्हि तवज्जो सां ॿुधो, रसूलुल्लाह छा कयो? अल्लाह जो हुकुम बि अची वियो त महबूब तुंहिंजी न्याणीअ जो निकाह मां अर्श ते अली मुर्तजा सां पढ़ाए छॾियो आहे। जॾहिं अल्लाह पढ़ाए छॾियो, हुकुम थी वियो त हाणे इहो टुटी सघे थो? रसूलुल्लाह खे जॾहिं हुकुम थी वियो त मां इहो कमु करे छॾियो आहे, हाणे तूं बि ऐलान करे इहो निकाह धरतीअ ते पढ़ाए छॾ। सुभान अल्लाह। पर रसूलुल्लाह छा कयो? महबूब उम्मत के सेखारण जे लाइ महबूब पंहिंजी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा सलामुल्लाह अलैहा वटि विया, तशरीफ़ वठी घर में विया, पाण पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे भरिसां वेहारे करे सब खां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियों हजरत सैयदा फातिमा के फरमायो त ए फातिमा, मां तुंहिंजो निकाह अली मुर्तजा सां करणु थो चाहियां, मां तुंहिंजो बाबो आहियां, तुंहिंजो निकाह पंहिंजे सौट अली मुर्तजा सां करणु थो चाहियां, पर उन खां अॻु में मां तोखां तुंहिंजी रज़ामंदी पुछां थो। सुभान अल्लाह। छा तूं राज़ी आहीं? छा तूं राज़ी आहे त मां तुंहिंजो निकाह अली मुर्तजा सां पढ़ायां? इहो रसूलुल्लाह जो उम्मत खे सेखारण जो तरीक़ो हुयो त पंहिंजी न्याणियुनि खां निकाह कराइण वक़्तु उन्हनि खां उन्हनि जी रज़ा ज़रूर पुछिजो। रसूलुल्लाह जे मिसिल, उन्हनि जे न्याणियुनि जे मिसिल, उन्हनि जे घर जे मिसिल न ॿिए कंहिंजो घर अफ़ज़ल आहे। जॾहिं रसूल पाण पंहिंजी न्याणीअ खां उन जी रज़ामंदी पुछे थो त उम्मत जे मथां हक़ थो बणिजे। जेको कलमे पढ़ण वारो आहे उहो रसूलुल्लाह जे इन तरीक़े ते अमल करे पंहिंजे न्याणियुनि खां निकाह जे वक़्तु उन्हनि जी रज़ा पुछे, उन्हनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती न करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुछण ते अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जवाब ॾिनो, मुंहिंजा महबूब नबी, मुंहिंजा बाबा, जंहिंमें तव्हां राज़ी आहियो मां फातिमा बि उन में राज़ी आहियां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन को निकाह पढ़ायो, वो निकाह हजरत अली मुर्तजा सां थियो ऐं हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत उमर फारूक फरमाईंदो, जेकर इहा फज़ीलत मां उमर खे मिले हा त मां सॼी दुनिया खां वधीक सम्झां नेमत। सुभान अल्लाह। हजरत अली मुर्तजा जी 21 रमज़ान ते शहादत ऐं हजरत अली मुर्तजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बचपन में गॾु रहिया आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हर सफ़र में गॾु रहिया आहिनि ऐं हर जंग में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जंहिं वॾनि वॾनि काफ़रनि सां मुक़ाबिलो कयो हुजूर जे तरफ़ खां, उहो हज़रत अली मुर्तज़ा जी ज़ात मुक़द्दस। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जॾहिं खंदक जी जंग लॻी हुई, मदीने पाक जे ॿाहिरों रसूलुल्लाह वॾी खाई कोटाई काफ़रनि खां, जेके मके जा काफ़र हमिलो करण पिया अचनि। उन्हनि में बि हिकिड़ो वॾो काफ़र हो जेको मके खां सीड़जी आयो हो उन जंग में शामिल थियण जे लाइ, ऐं उनजो नालो हो अब्द वद, वॾो ताक़तवर पहलवान हो। जॾहिं उहो खेबर इन खंदक जी खाई एॾी वॾी जो कोई टपी न पियो सघे, उहो वाहिद माण्हू हो कुफार जे तरफ़ खां, कुरैशिन जे तरफ़ खां, जेको 5 माण्हुनि सां गॾु घोड़े खे टपाए उहा खाई टपाए अंदरि दाख़िल थी वियो मदीने जे अंदरि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दाख़िल थियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहबनि सां खीमो लॻाई वेठा। हुन जी छा कयो जो खीमे जे ॿाहिरों वठी करे चकर ॾिनई
वो सरकश पे हो, मुतकब्बिर पे हो, ताकतवर पे हो, हुनखे पाण ते वॾो नाज़ ऐं फ़ख्रु पे हो। हुन ऐलान कयो त मोहम्मद तुंहिंजी जमायत में किथे पहलवान आहिनि, जेकॾहिं कोई आहे त उनखे ॿाहिरि कढ त मां उन सां मुक़ाबिलो कयां। कोई बि ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु न हुयो। हुन 2-3 सॾ कया पर कोई बि न उथियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सोन 20 सालनि जो जवान जेको बज़ाहिर जिस्म में भी कमज़ोर हो, हज़रत अली मुर्तज़ा उथी बीठो, या रसूल अल्लाह हे यको ललकारे थो, हे यको ललकारे थो, मूंखे इजाज़त मिले त मां इन जो कमु तमामु करे अचां। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा के हथ खां वठी करे पाण फरमायो त अली बे ही अब्दे वदा, ही वॾो पहलवान आहे, ही वॾो ताकतवर आहे, ही अरब जो वॾो शह सवार आहे, वॾो जरी आहे, जंगजू माण्हू आहे, तूं वेह, तूं नौजवान आहीं, वेह। हज़रत अली मुर्तज़ा वेही रहिया। हुन ॿियो दफ़ो ऐलान कयो त महबूबा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जमायत में हुन ऐलान कयो त छा तव्हां में को बि मर्द कोन्हे जेको मुंहिंजो मुक़ाबिलो करे? पोइ बि हज़रत अली मुर्तज़ा उथी बीठा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अली तूं वेह। हज़रत अली मुर्तज़ा ॿियो भेरो बि वेही रहिया। जॾहिं हुन टियों दफ़ो ऐलान कयो काफ़िर, त हज़रत अली मुर्तज़ा महबूब जी बारगाह में मुअद्दिबाना अर्ज़ कई, या रसूल अल्लाह हाणे अलीअ खे वेहण जे लाइ न चओ, हाणे मूंखे राज़ी थी करे इजाज़त ॾियो त मां इन जो मुक़ाबिलो कयां वञी करे। सुभान अल्लाह। अली मुर्तज़ा के सॾे करे पाण भाकुर पातऊं ऐं हज़रत अली मुर्तज़ा जे मथे ते इमामुल अंबिया पंहिंजी पग मुबारक लाहे रखी ऐं पंहिंजी तलवार ज़ुल्फ़कार हज़रत अली मुर्तज़ा जे चेहरे में ॾींदे करे, हथ में ॾींदे करे पाण फरमायोसि अली हाणे वञ, अल्लाह तुंहिंजे हथ ते इनखे, तुंहिंजे हथ ते ई मुस्लमाननि खे फतेहाबद कंदो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्म ते जॾहिं हज़रत अली मुर्तज़ा उन जे साम्हूं जा त हुन अब्दे वद ॾिसी करे चए त तूं केरु आहीं? चयसि त मां अली इब्न अबी तालिब आहियां, अबू तालिब जो फर्ज़ंद अली आहियां। त हुन जवाब में चयसि त अबू तालिब त मुंहिंजो मके में दोस्त हूंदो हो, तूं त ईअं सम्झ त मुंहिंजो भाइटियो आहे, तोसां त मां विढ़णु नथो चाहियां। हज़रत अली मुर्तज़ा हुनखे फरमायो त ॻाल्हियूं हिन टे, या त तूं मोटी हलियो वञ त तोखे बख़्शो वेंदो, तुंहिंजे गॾु माण्हू न ईंदा, या त तूं इस्लाम क़बूल कर। हुन चयो त पोइ ते मोटी वञा त मके जूं जेकियूं मायूं आहिनि उहे बि मूं ते टोका कनि त भैया तूं हेॾो पहलवान आहे, वञी तूं विढ़ी बि न आहे, मोटी आहे, हलियो कर। इहो त मां न कंदुसि कमु। पाण फरमान पोइ भला ॿियो कमु इहो थी त कलमो भर इस्लाम में दाख़िल थी तोखे माफ़ कयो वेंदो। हुन चयो इहो कमु त मां कतन न कंदुसि, मां त इस्लाम जो दुश्मन आहियां। टियों हज़रत अली मुर्तज़ा फरमायो त पोइ भला मैदान कर, जंग कर, मूंसां विढ़। हुन चयो मां तोखे मारणु नथो चाहियां। हुन काफ़िर चयो मां तोखे मारणु नथो चाहियां। हज़रत अली मुर्तज़ा जवाब में फरमायसि त पर मां तोखे मारणु चाहियां थो। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, इरादो इहो आहे त मां तोखे मारियां, तोखे क़तल कयां। हुनखे इन ॻाल्हि ते कावड़ आई। हू लथो, अब्दे वद जेको वॾो शह सवार हो, जंहिंजे साम्हूं को माण्हू बीह न पियो सघे, अली मुर्तज़ा सां जॾहिं तलवार लड़ाई, एतिरी मिटी उथी धरतीअ तां, एतिरो विढ़ा जो उन धरतीअ जे मिटीअ में एतिरा वार थिया जो उन मिटीअ में न अली मुर्तज़ा ज़ाहिर पियो थिए, न अब्दे वद ज़ाहिर पियो थिए, तलवारुनि जो सिर्फ़ आवाज़ पियो अचे। जॾहिं आवाज़ बंदि थियो त असहाब बि परेशान थिया ऐं होॾो काफ़िर परेशान थिया त अलाए केरु मरी वियो, केरु बची वियो। जॾहिं असहाबनि जी परेशानी हद खां वधी वई त हज़रत अली मुर्तज़ा मिटीअ मां आवाज़ ॾिनो, नारे तकबीर। जॾहिं इहो नारो लॻो त असहाबनि सम्झो त अली ज़िंदा आहे, अब्दु वद मरी वियो। सुभान अल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा उहो शह सवार हो। 21 जी राति, 19 जी राति ते हज़रत अली मुर्तज़ा ते अब्दुर्रहमान इब्न मुलजिम नाले हिकिड़ो बदबख्त शख़्स हो जेको ख़ारिजिन में शुमार थींदो हो। उहो नमाज़ूं बि हज़रत अली मुर्तज़ा जे गॾु पढ़ंदो हो, कॾहिं कॾहिं वज़ू बि साईं खे कराईंदो हो, पाणी भरे ॾींदो हो, पर हुन जे दिलि जे अंदरि बुग़्ज़ अली हो। हज़रत अली मुर्तज़ा खे उन मस्जिद जी कूफे जे अंदरि सुबुह जी निमाज़ खां पोइ हज़रत अली मुर्तज़ा जॾहिं सुबुह जी निमाज़ ते अची करे मस्जिद शरीफ़ में दाख़िल थिया त हू पेट भर लेटियो पियो, ऊंधो लेटियो पियो ऐं हुन जे अंदरां चादर में हिकिड़ो खंजर हो जेको ज़हर आलूद पियो।
ऊंधो सुमण महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ मऊ फरमायो तो ऊंधो सुमण जहन्नम जी निशानी आहे। हू जॾहिं सुतो पियो ऊंधो त हज़रत अली मुर्तज़ा उनखे थुॾे सां अची करे उथारियो, पंहिंजो पेर मुबारक जो थुॾो हणी उथारियो। पाण फरमायूं त जहन्नम वांगे न सुम, सिधो थी। हू सिधो थी वियो। हज़रत अली मुर्तज़ा नमाज जी तैयारी कई। इमाम हसन मुश्तबा हज़रत अली मुर्तज़ा जा फर्जंद हा, पोयों अची करे तकबीर ॾिनाऊं। हज़रत अली मुर्तज़ा नमाज जे लाइ पहिरीं तकबीर लॻाई, हथ ॿधे करे बीठा त हुन बदबख्त हुन सिफ़ मां निकिरी करे हज़रत अली मुर्तज़ा खे मथे मुबारक में खंजर हयो। हज़रत अली मुर्तज़ा ज़ख्मी थी पिया, मुसल्ले खां पासे थी विया, खून मुबारक वहण लॻो। पर अली मुर्तज़ा जो अमल छा हो? मुसलमाननि खे जुगाए त उहो अमल अपनाइनि। हज़रत अली मुर्तज़ा जो अमल इहो जो खून मुबारक वहे पियो, एतिरे क़दुर जो खोपड़ी मुबारक जेका आई उहा खुली पई मथे जी, डिसार मां खंजर टपी वियो, खोपड़ी खुली पई, रत मुबारक वहे पियो। हज़रत अली मुर्तज़ा पंहिंजे फर्ज़ंद इमाम हसन खे फरमायो त हसन अॻिते वधी करे सभ खां पहिरियों नमाज़ पूरी करा, सुभान अल्लाह, नमाज़ पूरी करा। इहा नमाज़ आहे जेका मुसलमान खे ॿिए मज़हब वारे खां जुदा कंदी आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बेनल रजुल व बेनल कुफ्र तर्कु सलाह। बहु फरमायो त मुसलमान ऐं काफ़र जे विच में जेका शइ फ़र्क़ु ॾेखारींदी आहे त ही मुसलमान आहे, ही काफ़र आहे, बहु फरमायो उहा नमाज़ आहे। जेको शख़्स नमाज़ जे वेझो थियो उहो इस्लाम जे वेझो थियो, जेको शख़्स नमाज़ खां परे थियो उहो इस्लाम खां परे थियो, कुफ्र जे वेझो थी वियो। नमाज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजे अखियुनि जी थधाण आहे, नमाज़ मोमिननि जे लाइ मिराज आहे। हज़रत अली मुर्तज़ा उन हालत में भी पाण फरमायो त पहिरियों नमाज़ पूरी कयो। नमाज़ पूरी कई वई, उहो कातिल गिरफ़्तार थियो। हज़रत अली मुर्तज़ा खे घर ॾे खणी विया। हज़रत अली मुर्तज़ा जो किरदारु इहो, असां बि मुसलमान आहियूं, थोरी थोरी ॻाल्हि ते चिड़ी पवंदा आहियूं। मोटरसाइकिल काहे वियासीं, शहर में हारून ॾिनोसीं, कंहिं धकु न ॾिनो, ज़बान सां न चई सघियासीं त दिलि में ॻाल्हियूं ज़रूरु ॾींदासीं त मूंखे वारो छो न ॾिनई, अॻियां मूंखे साइड छो न ॾिनई। जेकॾहिं ईअं कंहिं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए, 4 लफ़्ज़ वधी करे ॻाल्हाईंदासीं, मतां ईअं सम्झे त मां कमज़ोर आहियां। पर इहा कमज़ोरी न आहे, छॾे ॾियणु, दरगुज़र करणु, इहा रसूलुल्लाह जी सुन्नत मुबारक आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उहो सॻो सोठ मुसलमाननि जो चोथों ख़लीफ़ो अली मुर्तज़ा सम्झे पियो त हिन अहिड़ो मूं ते वार कयो आहे जो हाणे असांजी शहादत लाज़िम आहे। उन हालत में पाण फरमायूं इमाम हसन मुश्तबा खे, पंहिंजे फर्ज़ंद खे पाण फरमायूं त शरबत जो गिलास भर ऐं वञी मुंहिंजे कातिल खे प्यार, मन उन जो गुस्सो थधो थिए। ईअं बि कोई कंदो आहे, पंहिंजे कातिलनि सां बि कोई ईअं कंदो आहे। पोइ असांखे त ईअं थोरो ज़बान सां को ॻाल्हाए त उनजे लाइ सॼी उमिरि वसियतूं कंदासीं त मुंहिंजो जनाज़ो बि न ॾेखारिजांइ, मुंहुं बि न ॾेखारिजांइ। ऐं पोइ आहियूं असां सीनो कुटे करे चवंदासीं त असां आहियूं रसूलुल्लाह जो उम्मत। अमल भले कहिड़ो बि हुजे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उहो सोठ हज़रत अली मुर्तज़ा सभिनी जो मुर्शिद पाण फरमाइनि था त वञ पहिरीं वञी करे इन मुंहिंजे कातिल खे प्यार त मन हिन जो गुस्सो थधो थिए। उन खां बाद में जॾहिं 21 रमज़ान जो ॾिहाड़ो अचे पियो त हज़रत अली मुर्तज़ा पाण पंहिंजे औलाद खे घुराए करे वसियत फरमाए त मतां मूंखां बाद में मुसलमान जज़्बात में अची करे मुंहिंजे कातिल खे पाण फरमायो मतां मुंहिंजे शहादत वक़्तु पंहिंजे कातिल जे लाइ वसियतूं पिया कनि। पाण फरमाए मतां जज़्बात में अची करे त ख़लीफ़े जो क़त्ल कयो अथई कातिल आहे, मतां उन जा हथ कटियो, पेर कटियो या उनखे ॿियूं अज़ियतूं ॾियो, न हुन जो बदिलो खून आहे। जीअं उन मूंखे क़त्ल कयो आहे ईअं ई जेको इस्लामी शरई कानून आहे उन तहत उनखे सज़ा ॾेई सघो, बाक़ी ईज़ा उनखे बि न ॾिजो। हज़रत अली मुर्तज़ा जो किरदार आहे जंहिंजा असां पैरोकार सॾाईंदा आहियूं। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन बलारी क़ुरान करीम जे सदक़े में तमामु असांजी ज़िंदगियुनि में उहो इनक़िलाब आणे जेको रसूलुल्लाह जो हुस्न किरदार जो
इनकलाब है। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शरीयत ऐं सुन्नत सुभान अल्लाह। तौफीक नसीब फरमाए। जेको कुरान करीम हिते पढ़ियो वियो आहे, जेका महफ़िल सिंगारी वई आहे, जेका ख़िदमत कई वई आहे, तव्हांजी मस्जिद शरीफ़ आहे, यकीनन तव्हां हिते नमाज़ूं बि पढ़ंदा हूंदव, जुमा बि पढ़ंदा हूंदव, 5 वक़्त बि आज़ान ज़रूर ईंदी हूंदी। या हाफ़िज़ साहब जेको पंहिंजो वक़्तु ॾिनो हिन मस्जिद शरीफ़ जे लाइ, अल्लाह ताला इहो सभु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। फ़क़ीर रोगान ऐं उनजी जमायत जेको हिते कयो आहे, जेका ख़िदमत कई थो, इहा बि ख़ुदा करणु, अल्लाह उन्हनि जी क़बूल फरमाए। मुंहिंजो अचणु, ॿुधणु सभु अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।